दरगाह ते आयसि त मूंखां सॼे दरगाह में कंहिं मुख कंहिं ख़लीफ़े दरख़्वास्त कान वरिती। मुंहिंजो अर्ज़ु आहे त साईं सदरुद्दीन साईं मुर्शिद पग वारो जे असांखे मारींदो त असीं हलाल थींदासूं, असीं अनहकी हराम पिया थियूं, असांखे हलाल कर, जे न त असांजो उन ते ईद ते हथु खोल। रमज़ान शरीफ़ जो अॼु 28 रोज़ो आहे ऐं ईद जा ॾियारा आहिनि। माण्हू ईद जे शॉपिंग में मसरूफ़ आहिनि ऐं ईद जी जेका आहे ख़रीदारी उन में मसरूफ़ आहिनि। हज़रत पीर साईं पागारे जा मुरीद जेके आहिनि ही सरापा एहतजाज बणियल आहिनि। वरियाम फ़क़ीर आहे ऐं पीर बख़श डायरी जेके ट्रेचक वेझो वेठल आहिनि ऐं हिननि जा हथ सम्झां थो 2000 ग़ालिबन 2019 में जेको आहे सो हिननि जा हथ बंदि कया विया आहिनि। दरअसल हिननि जे चवण जे मुताबिक़ जेको मसइलो आहे उहो आचर ऐं अली ख़ान जो पाण में जेको ज़मीनी को तकरार हो, जेको मसइलो आहे उन जे तहत जेको फ़ैसिलो सांगण में रखियो वियो हो, ही वीचारा उन फ़ैसिले में शिरकत करण जे लाइ विया, वञी उते पहुता त हिननि जे चवण जे मुताबिक़ उन खां पोइ असांजा हथ बंदि कया विया आहिनि। 6 खां 7 साल गुज़री चुका आहिनि जेको असीं सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ऐं वरियाम फ़क़ीर ॾाहे 2 न्याणियूं अथसि जेके परिणाए बि नथो सघे ऐं 3 पुट अथसि, उन्हनि जा शादी बि नथो कराए सघे ऐं पाण वीचारो बीमार बि आहे ऐं खट ते बिस्तरे ते पियल आहे। ऐं हींअर हिन जो एहतजाज असां रिकॉर्ड कयो ऐं ॿारनि खे छोकिरा हथनि में वठी आया, हिन जो एहतजाज रिकॉर्ड कयोसीं। ऐं हिन जो चवणु आहे त फ़क़ीर अब्दुल सालिक खे असां एप्लीकेशन माना ख़लीफ़े खे ॾिनो। एप्लीकेशन तहत हुन जेको आहे सो लेटर लिखियो सन 2021 3 महीनो 24 तारीख़ ते ख़त लिखियईं मोहतरम जनाब फ़क़ीर हाजी पीर बख़श जोणेजे साहब के चेयरमैन फ़ैसला कमेटी दरगाह शरीफ़ के त हिननि जा हथ जेको आहे सो खोलिया वञनि ऐं नज़रसानी कई वञे। लेकिन उन बावजूदि 6 खां 7 साल गुज़री चुका आहिनि, हिननि वीचारनि जा हथ न आहिनि खुलिया। अचो त हिननि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल करियूं त हीउ मामिलो छा आहे ऐं हिननि जा छो हथ बंदि कया विया आहिनि। ऐं मां ॾिसंदड़ नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो ऐं हज़रत पीर साईं पागारे खे अपील कंदुसि त हीअ जेके अव्हांजा जमायती आहिनि, हीअ ग़रीब मिसकीन माण्हू जेके आहिनि, महिरबानी करे हिननि ते नज़रसानी कई वञे ऐं हिननि जा हथ खोलिया वञनि। नालो छा आहे? साईं नालो मुंहिंजो वरियाम फ़क़ीर ॾाहरी आहे। अच्छा, पाण किथां जो रहाकू आहीं? पाण ओ बारी साड़ी 6 चक असली ते अबाणी ज़मीन आहे जी। अच्छा, हीउ जेको तव्हांजो हथ बंदि आहे ऐं छा मसइलो आहे? इहो साईं हथ बंदि ईअं आहे त ज़मीन खई खमीस ॾारी रेवेन्यू ऑफिसर खां हारी पार्टीअ में। सही। पोइ मुंहिंजो न साउट आहे न मासात आहे न पपात आहे, मुंहिंजो को तालुकात कोन्हे। ॿियो आहे पीर बख़्श जेको हुनजो निगो चाचियो आहे। असां ॿिन्हिनि जा कबरम पेरनि, असां काफ़ी कुझु कोशिशि कई आहे। सांगड़ ऐं नवाब शाह जे विच ते हली हली पेर घसी विया आहिनि। अहिड़ा साबूत ॾिनसि साईं जन जा हुकुम खे कन खे नज़र अंदाज़ कयो। पोइ वरी पीर बख़्श जोड़े जे साहब वटि वञा, वरी दरगाह ते वञा, वरी वापसि कनि। हाणे जीअं मूंखे पंहिंजे शराह मोहम्मद पीर साहिबु दॿे त न्याणियूं परिणायो ओॾा ई हथो बंदि हथो बंदि को ॾींदो न वठंदो, छोकिरा पाणा ओॾा ई उहो हथो बंदि। जे अगरि मरी पवां त मुंहिंजो जनाज़ो केरु पढ़ंदो? जमायती त मुंहिंजे जनाज़े में कोन बीहंदा। अच्छा, माना जमायती पॉलिसी तहत माना पाबंदी आहे, तुंहिंजो जेको आहे सो जनाज़े में शिरकत न कंदा? न कंदा ऐं न पाइण ईंदा। बेहालत शुगर ब्रेट परेखन ऐं अहिड़नि बीमारियुनि मज़ो केॾी महिल बि साहु निकिरी सघे थो। महिरबानी करे साईं जन दुआ कनि त जेको हयाती आहे उहा सुखी रहे, मौत जे टाइम ते मिलंदो। बाक़ी हथ खोलीनि बेवाजिबी अज़ीज़ लाइ जेको लालो बि सॾाए थो, हर फुफुत गुलाम लाइ जो ऐं अली खान जे भाउ नाले अली खान आचर जो ए वॾा ज़मींदारनि जी
170-80 एकड़ बनिया हुन मुंहिंजो कुझु बि कोन हो जेको हाई कोर्ट शिक्षण जज हाई कोर्ट सेवल सभु गॾियो अथनि खमीसो खटी वियो पर हाणे उन में मुंहिंजो छा वियो न तव्हां जज हुआ न तव्हां वकील हुआ हिन जो मूंसां पाणीअ तो तनाज़ो आहे जेको दरगाह जो लिखल आहे मूं वटि हलंदड़ केस खे बरक़रार रखियऊं दरगाह खे बरक़रार न रखियऊं जी नाज़रीन ही चाचे जो चवणु आहे त असां ख़लीफ़े अब्दुल सालिक संजराणी खे यकीन दयानी कराई आहे जेके ही दरख़्वास्तूं हिते मौजूदु आहिनि त हुन यकीन हिननि दयानी कराई आहे त असां पुठि भराई न कंदासीं ऐं इन मामले में ऐं असांजा हथ खोलिया वञनि उन खां पोइ फ़क़ीर ख़लीफ़े फ़क़ीर हाजी अब्दुल ख़ालिक संजराणी ऐं जेको आहे सो फ़क़ीर हाजी पीर जोणे जे साहिब चेयरमैन कमेटी फ़ैसला कमेटी दरगाह शरीफ़ खे जेको आहे सो हीउ ख़त लिखियो आहे त हिननि जा हथ खोलिया वञनि ऐं नज़रसानी कई वञे ऐं उन बावजूदि हिननि जा जेको आहे सो अञा ताईं हथ न आहिनि खुलिया हीउ चाचो पाण बि जेको आहे बीमार आहे ऐं खट ते पियल आहे ऐं जेको आहे सो हीउ हिननि जो मुतालबो आहे त असांजा हथ खोलिया वञनि ऐं जेको आहे सो नज़रसानी कई वञे खोलिया वञनि असां पाण वेठल आहियूं अछी ॾाढ़ी थी आहे पणिजी नथा सघूं छा तव्हांजो दरगाह खां हथु बंदि आहे ठीकु आहे अगरि हथु बंदि आहे नथा भीदरूं परिणाए सघूं महिरबानी करे पोड़ो मुंहिंजो बीमार आहे हीअ मूं वटि रिपोर्टूं आहिनि डॉक्टरनि जूं हू दवाऊं आहिनि इहे दवाऊं पियूं हुन महिरबानी करे हथु खोलियो वञे थी सघे मरी पवे पोइ आउं उन महिल तूं किथां खोलाए थो सघां दवा त कुदरती जेका आहे कयां पियो पर पोइ मूंखां हिकदमि हथु त न खुलंदो आहे सदरदीन शाह खे पीर साहिब पागार खे झोली झले अर्ज़ु कयां थो त महिरबानी कर ख़ुदा असांजी मनत कर असांजो नाहक ते हथु बंदि आहे असांजो हथु खोलियो वञे या वरी पाण मारियो वञे असां पीर साईं पागार तूं पाण मार असांजो हथु खोलियो वञे पीर बख़्श अच्छा असांजो कॾहिं खां हथ बंदि आहिनि साईं खे काफ़ी वक़्तु थियो आहे 6-7 साल थिया उनखे 6-7 साल थिया आहिनि दादा असांजा हथ बंदि आहिनि 6-7 साल थिया आहिनि ॾींहुं ॿ हुजे त असां साल हुजे त असां सम्झ नथी लॻे अच्छा ऐं उन ते को बि ॾोह न ॼाणायो वियो आहे असां को पिन जो माना असांजे कोहनि जो पा पला न आहे हे दुश्मनीअ ते हथ बंदि कया विया आहिनि इन जे लाइ दरगाह शरीफ़ ते विया आहियूं ऐं असां उन में सांगड़ में विया आहियूं सांगड़ में चवनि त दरगाह शरीफ़ अचो उते वञो चओ सांगड़ अचो असां हली हली बेज़ार थिया आहियूं बेगुनाह असांजा हथ बंदि कराया आहिनि पाड़े वारनि ऐं ख़लीफ़े अब्दुल सलाम जे मदद सां ख़लीफ़ो असां सां नथो ठहे ऐं ख़लीफ़े ने मुल्क फिटाए छॾिया आहिनि असांजो इहो अर्ज़ु आहे त असां ते रहम नवाज़ी कई वञे ऐं असीं बेगुनाह आहियूं असांजा हथ खोलिया वञनि ऐं असांजो को कसूर आहे त असांखे सादुर कनि चेयरमैन ख़लीफ़ा सादुर कनि असां सिर ॾियण लाइ तयारु आहियूं असांजो पीर साईं खे इहा झोली आहे त असीं 7 पीढ़ी मुरीद आहियूं असीं दरगाह तां अची ख़ाली मोटी था वञूं साईं सदरदीन साईं खे ऐं पग वारे खे असांजी दाह आहे मुंहिंजो पोड़ो मुंहिंजो भाउ मरण कढी ते पेर क़बर में थियनि असांजो महिरबानी थोरो करे असांजा हथ खोलियुनि असांजा अनहकी बंदि थियल आहिनि असां ज़ुल्म थियल आहे असां सां कहर कयो अथनि असांजा हथ खोलियुनि असीं हिन सां चऊं त असांजा हथ खोलियुनि असीं बेगुनाह आहियूं असीं बेकसूर आहियूं जे परायो खातो नथा अचनि त असां पराए खाते जा ज़िम्मेवार न आहियूं असांजो इहे दवाऊं साम्हूं पियूं आहिनि मुंहिंजो भाउ बीमार मुंहिंजो मुड़ुसु बीमार मुंहिंजे भाउ जा पेर इन सम्झो क़बर में आहिनि जे मरी थो पए त असां झटि में दाह तो वटि के पुॼाईंदासीं दरगाह तो हली हली मोटी थी वञो दरगाह ते आयसि त मूंखां सॼे दरगाह में कंहिं मुख कंहिं ख़लीफ़े दरख़्वास्त कान वरिती मुंहिंजो अर्ज़ु आहे त साईं सदरदीन साईं मुर्शिद पग वारो जे असांखे मारींदो त असीं हलाल थींदासीं असीं अनहकी हराम पिया थियूं असांखे हलाल कर जे न त असांजो उन ते ईद ते हथु खोल कई माण्हुनि जा हथ बंदि मां हिननि असीं वधीक चई नथा सघूं कई माण्हू इन हथ बंदि करण मां मरी विया असीं अञा सां वेझो वेठा आहियूं हीअं किबला साईं हीअ झोली विझी था चऊं त असां ते रहम कर असांजा हथ खोल असीं अनहकी नाज़रीन अमड़ जूं दाऊं अवां जे साम्हूं आहिनि जंहिंजे अखियुनि मां लुड़क पिया अचनि हिन ॾुख हिन सदमे मां
त पीर साईं पागारे खे अपील पई करे त असांजा हथ जेको आहे सो खोल असांजी अपील आहे त असांजो पोड़ो बीमार आहे, असांजी भेनरूं ॿ वेठलूं आहिनि, टे भाइर ऐं महिरबानी करे असांजो हथु खोलियो वञे। बाबो आहे असांजो, बाबो मरण कंदीअ ते आहे, हीअ दवाऊं हिन असां कहिड़े पासे वेंदासीं? असांखे तोखे जा साईं सदर दिन शाह खे ॾिसण ई कोन था ॾियनि, असां किथे बि हीअ ॻाल्हाईंदासीं, किथे बि हीअ वेंदासीं। महिरबानी करे रहम करी असांखे पाण घुराए ॿुधी ही दवाऊं हिन पी जूं, ॾिसो हालत बाबो सही न आहे, महिरबानी करे असांजो हथु खोलियो वञे। पीर साईं पागारे जे मुरीदनि जूं दाऊं अयाऊं अवां जे साम्हूं आहिनि ऐं माण्हू ईद जे ॾियारनि में शॉपिंग करण में मसरूफ़ हूंदा आहिनि। ही सरापा वीचारा एहतिजाज बणियल आहिनि ऐं अमिड़ियुनि जूं आहूं ऐं दाऊं बि अवां जे साम्हूं आहिनि। हिननि जे चवण जे मुताबिक़ त जेको आहे सो अली ख़ान याचर जो पाण में ज़मीनी मामिलो हो ऐं हू फ़ैसिलो बि थी चुको आहे ऐं धुरियूं पाण में ऐं जेको आहे सो खीर खंडरा आहिनि ऐं उन बावजूदि असां फ़ैसिलो जॾहिं ॿुधणु वियासीं, उते फ़ैसिले में वियासीं त असांजा हथ बंदि कया विया ऐं तंहिं दौरान जेको ख़लीफ़ो हो, हींअर सम्झा थो हिन दुनिया में न आहे, ख़लीफ़ो फ़क़ीर हाजी अब्दुल ख़ालिक सरियाणी के हिन चाचे जेको आहे सो दरख़्वास्त कई त असांजा हथ खोलिया वञनि। फ़क़ीर हाजी अब्दुल ख़ालिक सरियाणी सन 2021 टियों महीनो 24 तारीख़ ते हीअ जेको आहे सो लेटर लिखियो, हीअ ख़त लिखियो त असांजा जेको आहे जेके मुरीद आहिनि हिननि जा हथ खोलिया वञनि ऐं फ़क़ीर पीर बख़श जोणे जे साहिब ॾे ख़त लिखियईं त असां वञनि, लेकिन अञा ताईं हिननि जा हथ न आहिनि खोलिया विया ऐं हीअ वीचारा सख़्तु परेशान आहिनि ऐं हीअ मोती फोती ऐं शादी गमी में जेको आहे सो पंहिंजे बिरादरी में अचण वञण जहिड़ा न आहिनि। हींअर जेको आहे सो हिननि ख़लीफ़ो फ़क़ीर हाजी अब्दुल ख़ालिक सरियाणी का मुतालबो कयो आहे ऐं हज़रत साईं पीर साईं पागारे का मुतालबो कयो आहे त असांजा हथ खोलिया वञनि ऐं असां ते नज़रसानी कई वञे।